अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। मॉडल कोर्ट नवाब शाह 2.5 साल अॻु दौलतपुर लॻ क़तल थियल अॻूणे सूबाई सलाहकार मोहम्मद इस्माइल ॾाहिरी जे भाणे जे वजाहत ॾाहिरी जे क़तल केस में ॾोह साबित न थियण ते पीपल्स पार्टी जे MPA सरदार खान मोहम्मद ॾाहिरी ऐं अॻूणे MPA रईस मिठल खान ॾाहिरी खे अदालत सगोरी बाइज़त बरी करे छॾियो। केस मां आज़ाद थियण बैदि सरदार खान मोहम्मद ॾाहिरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त केस जे पहिरें ॾींहं खां वठी हिक पासे ज़मीर मुतमइन हो त ॿिए पासे अदालत ते पिणु भरोसो हो त हक़ सच जो फ़ैसिलो थींदो, छाकाणि जो जेको इल्ज़ाम लॻायो वियो हो उन में का बि सदाकत न हुई। उन करे मुतमइन हुआसीं, पर अफ़सोस उहो आहे जो 2.5 सालनि ताईं अदालतनि जा चकर काटियासीं, पर उनखे बि ज़िंदगीअ जो हिसो सम्झी बर्दाश्त कयोसीं। हुन उहो बि चयो त माइटनि ऐं दोस्तनि जूं दुआऊं शामिल हुयूं जो सुरखुरो थिया आहियूं। बाक़ी एतिरो ज़रूर चवंदसि, अदालती निज़ाम में अञा बहितरी जी ज़रूरत आहे त जीअं आवाम खे तकिड़ो इंसाफ़ मिली सघे, केसनि खे तकिड़ो हलाए फ़ैसिला कया वञनि त जीअं साध सोभारो थिए ऐं ज़ालिम अंजाम खे पहुचे। सरदार खान मोहम्मद ॾाहिरी वधीक चयो त वॾड़नि जी बहितर तरबियत हुअण करे खून त परे जी ॻाल्हि आहे, पर कंहिंसां नाइंसाफ़ी जो बि न सोचींदा आहियूं।